नाज़रीन, अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया त सिंध हुकूमत जी तर्जुमान सुमीता अफ़ज़ाल सैयद चयो आहे त अवाम मुश्किल में आहे। असांखे सियासी नारा या सोशल मीडिया जा तमाशा न पर अमली मदद जी ज़रूरत आहे। पंजाब हुकूमत रुगो टिकटॉक वीडियोज़ ऐं फोटो सेशन्स ताईं महदूद आहे। पंजाब जी इतलात वारी वज़ीर उस्मा बुखारी जे बयान ते रद्द अमल ॾींदे सुमीता अफ़ज़ाल सैयद चयो आहे त पंजाब में ॿोर मुतासिरनि जी अमली मदद किथे बि नज़र न पई अचे। अवाम जे अखियुनि में धूड़ विझण लाइ मीडिया मैनेजमेंट ज़रिए कूड़ा तासिर ॾिना पिया वञनि। जेको बि बहादुर साफ़ी असल हक़ीक़तूं मंज़र आम ते आणण जी कोशिश करे थो, उहो गुलूबट कल्चर जो निशानो बणिजी वञे थो। हिन चयो त सिंध हुकूमत अवाम सां गॾु बीठी आहे ऐं अमली क़दम खणी रही आहे। पंजाब हुकूमत खे यादि रखणु घुर्जे त तारीख़ रुगो फोटोशूट न आहे पर ज़मीनी ख़िदमत खे पिणु यादि रखंदी आहे। नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर ही अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया त सिंध हुकूमत जी तर्जुमान सुमीता अफ़ज़ाल सैयद चयो आहे त अवाम मुश्किल में आहे। असांखे सियासी नारा या सोशल मीडिया जा तमाशा न पर अमली मदद जी ज़रूरत आहे। पंजाब हुकूमत रुगो टिकटॉक वीडियोज़ ऐं फोटो सेशन्स ताईं महदूद आहे। पंजाब जी इतलात वारी वज़ीर उस्मा बुखारी जे बयान ते रद्द अमल ॾींदे सुमीता अफ़ज़ाल सैयद चयो आहे त पंजाब में ॿोर मुतासिरनि जी अमली मदद किथे बि नज़र न पई अचे। अवाम जे अखियुनि में धूड़ विझण लाइ मीडिया मैनेजमेंट ज़रिए कूड़ा तासिर ॾिना पिया वञनि। जेको बि बहादुर साफ़ी असल हक़ीक़तूं मंज़र आम ते आणण जी कोशिश करे थो, उहो गुलूबट कल्चर जो निशानो बणिजी वञे थो। हिन चयो त सिंध हुकूमत अवाम सां गॾु बीठी आहे, अमली क़दम खणी रही आहे। पंजाब हुकूमत खे यादि रखणु घुर्जे त तारीख़ रुगो फोटोशूट न आहे पर ज़मीनी ख़िदमत खे पिणु यादि रखंदी आहे।